लखी गुलाम शाह तालका म्यूनसिपल ऑफिस में हिकु समाजी तंज़ीम तरफ़ां घुमण फिरण खां महरूम माण्हुनि में व्हील चेयर तक़सीम कयूं वयूं। इन ई मौक़े ते MPA सिंध असेंबली मोहम्मद आरिफ़ ख़ान महर ऐं ॿिया शरीक आहिनि। जॾहिं त व्हील चेयर हासिलु कंदड़नि ऐं जेकी शरीक माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त हू हिन प्रोग्राम खे कीअं पिया ॾिसनि। त अॼु जेको प्रोग्राम आहे मज़दूरनि जे हवाले सां मां हिन फाउंडेशन खे जस्तो ॾियां त हुननि हिकिड़ो मज़दूरनि जे लाइ प्रोग्राम कयो आहे। हिन वक़्तु इंतिहा इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे त हीअ जेको स्पेशल जेके पीपुल्स आहिनि उन्हनि जी इन क़िस्म जी सहायता करे उन्हनि खे सहूलियतूं ॾियण इहो इंतिहाई बहितरीनु क़दम आहे। प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। जेके माण्हू मायूस आहिनि घुमण फिरण खां या ॿाहिरि निकिरण खां घर में तकलीफ़ खां, उन जे लाइ हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे ऐं मां चाहींदुमि त हिनखे अञा वधीक हिनखे वधाइनि, छो त माण्हू काफ़ी ॿिया बि आहिनि ऐं उन खां अलावा ॿियूं बि जेके सहूलियतूं आहिनि उहे बि प्रोवाइड कयूं वञनि ऐं इन्हनि जे वर्किंग सां मां इन जो फ़ाइदो वठंदे हुए बि चवंदुमि त अहिड़ो को प्रोग्राम आहे त ॿुधाइनि त असां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां बि कोशिशि कंदासीं त इन्हनि खे कुझु प्रोवाइड कयो वञे ताकी हे बि तव्हां असां सां गॾु शाना बशाना हली सघनि ऐं इन माज़ूरीअ जे मायूसीअ खां ॿाहिरि निकिरनि ऐं उन्हनि खे सहूलियतूं मुहैया